जयपुर माथेलो में मेलुहा आर्ट सर्किल पारां एक शानदार सकाफती तकरीब मुनक़िद कई, जंहिंमें महिमान ख़ास पीपी जे सदर मीर बाबर खान लुंड ऐं शहरनि अदाकारनि पिण वॾे अंग में शिरकत कई। रंगारंग तकरीब में स्टेज नाटक पिण पेश कयो वियो। स्टेज नाटक में अदाकारनि पंहिंजा फनी जोहर ॾेखारे खेसि दाद हासिल कयो। मुझा शाह दरिया, मुझा साहब असा, मुझे बचड़न जी गुड्डी है गिरा। तू किथे आई? तू मुझे किनारन जे विच मां किथे गायब थी वियो आहीं? तुझू ही बही कर जो बहू हुई। अरे तू उन बहन जो बल हुई। आज तू नहीं तो तुझे किनारे से मुझे मेरी मोती पयूं आहिनि। तुझे पेट जिया मीरा मुझा पकड़ा भी मुझा मीरा पया आहिनि ऐं मुझे रच मुझे ॿारनि जे पेट जिया खाली पया आहिनि। हे सिंधु देवता असांजो त जी जियापो तुसां आहे। जेकॾहिं तू नहीं असीं केॾां वञूं असीं केॾां वञूं? महाराणा तुंहिंजो छा वियो? तू मूंखां पुछ त मुंहिंजो नुक़सान केतिरो थियो आहे? तुंहिंजो छा नुक़सान थियो आहे? केतिरनि सालनि खां मुंहिंजी ज़मीन सावक ई न आहे ॾिठी। अनाज जे जाइ ते हाणे उते बुख जा फसल बचनि था। असांजे वाहन में त हाणे मुंहुं धोअण लाइ बि पाणी कोन्हे। असांजे खूहनि में ज़हर भरियलु आहे जेका उहा पाणी असां पीऊं था। असांजी ज़मीन बेवा औरत जी कुख बणिजी वई आहे। हाणे त असां बारिशनि मां बि आसरो पले छॾियो। कभी खुद के साड़ो रुको पंहिंजे नुक़सान जी ॻाल्हि बि करियो था। अरे तव्हांजो सचो आहे त नदी जे वञण खां पोइ उन देश में छा बचंदो आहे? तू केरु आहीं? हारी तो मुखे सुनावण का इनकार करे छॾियो। पर तू तो मुखे चङी रीत सुञाणींदो हूंदे। मूं तोखे ॾिठो आहे। तू तुंहिंजो जो माण्हू हो। नंढपण में आऊं बाबे सां गॾु खारो खेॾणु ईंदो हुयुसि ऐं बाबो चवंदो हुयो ही कमर जे जंग समुंड के पड़ते दिखे प्यारियो है। हाँ तो सही सुना तो मां हो आया जॾहिं सिंधु माता ऐं महासागर जो मिलन थींदो आहे न त मां पैदा थींदो आहियां। मां सिंधु माता ऐं महासागर जो पुट आहियां। जॾहिं न सिंधु माता पहिरों वञण में देर कंदी आहे न त मां बाबा जी कांवर जे आॾो बंदि थींदी आहे। तोॾे ई आयो आहियां ऐं तुंहिंजा गीत रचा अथमि। सिंधु माता
आऊं तो जो हारी आया मुझा खेत तुझे दम सां ई सावा आहिनि ऐं तुंहिंजे करे असां सताबा आहियूं ऐं तुंहिंजे करे मुंहिंजा बच्चा पेट भरे मानी खाईंदा आहिनि माता तूं मुंहिंजी पालनहार आहीं ऐं जनमदाता आहीं मूं तोखे वेदन में पढ़ियो किताबनि में तुंहिंजूं कहाणियूं आहिनि देश जी तूं दिलि आहीं छपर छांव आहीं तूं असांजी कुल काइनात आहीं मां सम्झां थो तूं मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत नाहे त आऊं केरु आहियां आऊं त जनम तुंहिंजे हंज में वरितो तुंहिंजूं लेलूं मुंहिंजो पको बणियूं ऐं तुंहिंजूं ही ॿई कंदियूं मुंहिंजूं ॿ बाहूं बणियूं तूं उन्हनि बाहुनि जो पल आहीं सिंधु माता आऊं तुंहिंजो संतराश आहियां तुंहिंजे किनारनि ते आबाद मेलुआ शहर में पहिरियों भेरो तोखे ॾिठो तूं केॾी न अणझल ऐं अणमोट हूंदी हुई उन मौके ते मेहमान ख़ास मीर बाबर खान लुंड मेलुहा जे अॻवाननि अयूब गुल फरज़न खज्जू ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त तक़रीब जो मक़सदु सिंध जे उन्हनि फनकारनि शाइरनि अदीबनि हिदायतकारनि ऐं अदाकारनि खे साराहिणु हो जेके हमेशह समाजी ऐं सरकारी नाक़दरीअ जो शिकार रहिया आहिनि जंहिं बाद घोटकी ज़िले जे चूंडियल उहिदेदारनि खां पिणु हलफ़ वरितो वियो फन आर्ट समाज में तब्दीली आणण जो हिकु अहम हथियार आहे ऐं अहिड़नि सक़ाफ़ती सरगर्मियुनि सां न सिर्फ़ फनकारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी पर इंतिहा पसंदी जहिड़ियुनि बीमारियुनि जो ख़ात्मो बि मुमकिन बणिजे थो कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी सिंध टीवी न्यूज़ मीरपुर माथेलो।